अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरा टीवी न्यूज़ में अवां के भलीकार माहिया फराशाद सब खबर है। एक नजर हेडलाइन ते वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की चीनी हम मुनसिब सां मुलाकात ग्रेट हॉल ऑफ पीपल में वज़ीर-ए-आज़म के मान में आजानी तकरीब चीनी वज़ीर-ए-आज़म ली चियांग पारां शहबाज शरीफ के गरम जोशीअ सां आजियां गार्ड ऑफ ऑनर पेश बिन्ही मुल्कनि विच में वफ़दनि जे सतह ते पिण मुलाकातूं थींदियूं मुख़्तलिफ़ मफ़ाहमती यादाश्तनामनि में ऐं मुआहदनि ते बि सहियूं कयूं वेंदियूं। ईरान के पड़े तर्जमान इस्माइल बकाई चयो आहे त जंग के खात्मे लाइ ॻाल्हियूं जारी आहिनि। फिलहाल वफ़द पाकिस्तान मोकिलण जो इरादो नाहे। ईरान हिन वक़्तु एटमी मामले ते न ॻाल्हाईंदो। अमेरिका सां MOU में हुर्मुज़ जो इंतज़ाम शामिल नाहे। तहरान में मीडिया के ब्रीफिंग ॾींदे ईरानी पड़े तर्जमान वधीक चयो आहे त अमेरिका सां मुआहदे जे अक्सर नुक़्तनि ते इत्तफ़ाक़ थी चुको आहे। ईरान ऐं अमेरिका विच में वाहिद सालिस पाकिस्तान आहे। इसराइली बयान सूरत-ए-हाल तां ध्यान हटाइण जी कोशिश आहे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार में तेजी कारोबार दौरान 100 इंडेक्स में 3600 पॉइंटुनि जो इज़ाफ़ो रिकॉर्ड 100 इंडेक्स 1,71,450 पॉइंटुनि जी सतह ते पहुची वियो। आलमी मंडीअ में कच्चे तेल जूं क़ीमतूं में 2 हफ़्तनि जी घटि तरीन सतह ते अची वियूं आहिनि। ब्रेंट क्रूड ऑयल तक़रीबन $5 घटि थी $99 फी बैरल थी वियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पंहिंजे नुमाइंदनि खे आगाह करे छॾियो आहे त उहे ईरान सां कंहिं मुआहदे में जल्दी न कनि। अमेरिका पारां कयल बदतरीन मुआहदनि मां हिकु ईरान न्यूक्लियर मुआहदो हुयो। बाराक हुसैन ओबामा ऐं ओबामा इंतज़ामिया जे ग़ैर तजुर्बेकार माण्हुनि मुआहदो पेश कयो ऐं लागू कयो। उहो ईरान लाइ एटमी हथियार ठाहिण तरफ़ हिकु सिधी रीत रस्तो हुयो। अमरीकी सदर ट्रंप चयो आहे त असां ईरान सां जेको मुआहदो तइ करे रहिया आहियूं उहो उन जे उबतड़ आहे। जेसीं ताईं मुआहदो नथो थिए नाकाबंदी पूरी शिद्दत ऐं असराइती अंदाज़ में बरक़रार रहंदी। ॻाल्हियूं मुनज़िम ऐं तामीरी अंदाज़ में अॻिते वधी रहियूं आहिनि। ॿिन्ही धुरनि खे वक़्तु वठणु घुर्जे ऐं दुरुस्त तरीक़े सां अंजाम ॾियणु घुर्जे। कंहिं बि क़िस्म जी ग़लतीअ जी गुंजाइश नाहे। सिजावल वेझो जवाबदारनि चौकीदार खे चाकुनि जा वार करे क़तल करे छॾियो। टेमाणी ॻोठ में घर अंदरि निंड पियल सावण माची बेदर्दी सां क़तल। पुलिस शक जी बुनियाद ते हिकु औरत ऐं मर्द खे हिरासत में वठी छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी हर रुख खां जांच कई पई वञे। जल्द हक़ीक़तूं साम्हूं अची वेंदियूं। ईद में बाक़ी 2 ॾींहं मालपीड़ियुनि में शहरुनि जी रश। कराची, हैदराबाद, बदीन, सखर, दादू ऐं ॿियनि शहरनि में जानवरनि जी ख़रीदारी जारी। महांगाई सबब ख़रीदार परेशान। वापारी मुनासिब कारोबार जे लाइ पुर उमीद। कामोरे नस्ल जा बकर ख़रीदारनि जे ध्यान जो मर्कज़ बणियल।